एतिरो तवील सजदो फरमायूं जंहिं मां अंदाज़ो को 5 मिंट न 15 मिंट न कलाकु न कलाक हूंदो। तॾहिं त इहो सहाबीअ खे ख़्यालु थियो त शायदि संदन रूह सजदे में परवाज़ थी वियो आहे, अचानक पाण हरकत करे सजदे मां थी वेठा। पोइ मूं अर्ज़ु कयो त साईं अव्हां एॾो तवील सजदो फरमायो, एॾो तवील सजदो फरमायो जो मुंहिंजे दिलि जी हीअ कैफ़ियत थी वई हुई। पाण फरमायूं त असल में सरकारे तो अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे फरमायो त जेको दुरूद शरीफ़ हिकु दफ़ो पढ़े थो आऊं उन ते पंहिंजी रहमत नाज़िल करियां थो, पंहिंजी रहमत नाज़िल करियां थो। असां वटि त रहमत छा आहे, बरकत छा आहे, उन जी हक़ीक़त ऐं माहियत असांखे मालूम कान्हे, लेकिन चूंकि सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे उन जी हक़ीक़त ऐं माहियत मालूम हुई, फरमायूं त इहो एॾो वॾो इनाम आहे जो उन जे शुक्र जे तौर मूं सजदो कयो त या अल्लाह तो एॾो वॾो इनाम फरमायो जो जेको मूं ते दुरूद शरीफ़ पढ़े उन ते तूं रहमत नाज़िल तो फरमाई। इन शुक्र में इहो तवील सजदो मूं अदा कयो। दोस्तो दुरूद शरीफ़ एॾी वॾी नेमत आहे, एॾी वॾी नेमत आहे। इन सां केतिरियूं सारियूं मुसीबतूं टरियूं थी वञनि, आफ़तूं टरियूं थी वञनि। केतिरा बुज़ुर्गाने दीन पंहिंजे मुरीदनि खे ॿियनि आमाल सां गॾु इन जी ताक़ीद कंदा आहिनि त तव्हां दुरूद शरीफ़ कसरत सां पढ़ो। असांजो वक़्तु केतिरो लायानी कमनि में गुज़रे थो, अजाइनि ॻाल्हियुनि में गुज़रे थो, हलंदे चलंदे हेॾां होॾां निहारियूं था, निगाह खे ख़राबु करियूं था, कननि खे ख़राबु करियूं था, या वेठा आहियूं त ग़ीबत सां पंहिंजे ज़बान खे ख़राबु करियूं था। पर जे असां केॾां वञूं पिया, मुलाज़िमत ते वञूं पिया, ड्यूटीअ ते वञूं पिया, दुकान ते वञूं पिया, दुरूद शरीफ़ पढ़ंदा वञूं, इन सां आफ़तूं बि टरंदियूं ऐं इन सां केतिरनि गुनाहनि खां बि हिफ़ाज़त थी वेंदी, अखि जी बि हिफ़ाज़त थी वेंदी। त जॾहिं आउं दुरूद शरीफ़ पढ़ां थो त अखि सां वरी गुनाह करियां अखि जो, कन सां गुनाह करियां कन जो, दिलि सां गुनाह करियां दिलि जो, या हथ सां गुनाह करियां दुरूद शरीफ़ पियो पढ़े। त इन सां बेशुमार गुनाहनि खां हिफ़ाज़त थियो थी वञे ऐं बेशुमार आफ़तुनि खां हिफ़ाज़त थियो थी वञे। अॼु जे दौर में ही जेके आफ़तूं कोरोना वायरस आहे, ॿियूं शयूं आहिनि, ॿियूं बीमारियूं आहिनि, अघायूं आहिनि, न मालूम केतिरियूं मूज़ी बीमारियूं आम थी वियूं आहिनि ऐं कसरत सां थियनि पियूं। उन जो हिकिड़ो सबबु इहो आहे जो असां हुकूक सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जेके मोहसिन इंसानियत आहिनि उन्हनि जो बि हक़ कोन था अदा करियूं, अल्लाह रब्बुल आलमीन जे हुकूक खे बि अदा नथा करियूं, मख़लूक जे हुकूक खे बि अदा नथा करियूं। त अल्लाह मूंखे बि तौफ़ीक़ अता फ़रमाए, सभिनी खे तौफ़ीक़ अता फ़रमाए त असीं दुरूद शरीफ़ जो इहतमाम करियूं, हलंदे चलंदे पढ़ूं। अगरि ज़्यादा नथा पढ़ी सघूं त कम से कम हिकिड़ी तस्बीह त दुरूद इब्राहिमी जी पढ़ूं। पर जे दुरूद इब्राहिमी जी कुझु डिघी थी लॻे त अञा मुख़्तसर दुरूद शरीफ़ आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पोइ ॾिसो त अल्लाह ताला केतिरियूं बरकतूं नाज़िल थो फ़रमाए। अल्लाह ताला मूंखे बि इन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमाइन। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। अल्लाहुम्मा इन्ना नऊज़ु बिका मिनल बरस वल जुनून वल जुज़ाम व सय्यिल अस्क़ाम। अल्लाहुम्मा इन्ना नऊज़ु बिका मिनल बरस वल जुनून वल जुज़ाम व सय्यिल अस्क़ाम। अल्लाहुम्मा इन्ना नऊज़ु बिका मिनल बरस वल जुनून वल जुज़ाम व सय्यिल अस्क़ाम। अल्लाहुम्मा अर्फ़अ अन्नल वबाअ वल बला। अल्लाहुम्मा इन्ना नसअलुकल अफ़्व वल आफ़ियह वल मुआफ़ात अद्दाइमत फ़िद्दीन वद दुनिया वल आख़िरह। अल्लाहुम्मा अहसिन आक़िबतना फ़िल उमूरि कुल्लिहा व अजिरना मिन ख़िज़्यिद दुनिया व अज़ाबिल आख़िरह। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन। असांजा सग़ीरा कबीरा गुनाह माफ़ फ़रमा, असां सभिनी जी मग़फ़िरत फ़रमा, असांजे वालिदैन जी मग़फ़िरत फ़रमा, तमामु मुसलमाननि जी मग़फ़िरत फ़रमा। या अल्लाह क़रीब ज़माने में जेके बि इंतिक़ाल करे विया आहिनि,
कंहिं बि बीमारी में या अल्लाह उन्हनि सभिनी जी मग़फ़िरत फ़रमा, उन्हनि सभिनी जे दरजात खे बुलंद फ़रमा। या अल्लाह कोरोना वायरस खे ख़तमु फ़रमा। असांजे गुनाहनि ऐं बदअमलनि जे करे ए वबाऊं आहिनि, लेकिन या अल्लाह तूं करीम आहीं, गफ़ूर आहीं, बख़्शींदड़ आहीं। पंहिंजे फ़ज़लो करम सां हिन कोरोना वायरस खे ख़तमु फ़रमा, मुकमल ख़तमु फ़रमा। या अल्लाह ॿियूं बि जेके मूज़ी बीमारियूं आहिनि उन्हनि सभिनी खे ख़तमु फ़रमा। या अल्लाह तमामु मूज़ी बीमारियुनि खां असांखे, असांजे बच्चनि खे, मुतालिक़ीन अहबाब खे महफ़ूज़ फ़रमा। या अल्लाह जेके मुस्लमान परेशान हाल उन जी परेशानियुनि खे दूर फ़रमा, जेके कर्ज़दारनि खे कर्ज़ खां निजात अता फ़रमा, जेके बेरोज़गारनि खे रिज़्क़ हलाल तय्यब वाफ़िर अता फ़रमा, जेके बीमारनि खे आफ़ियत अता फ़रमा। क़ाज़ी शौकत साहिब खे आफ़ियत अता फ़रमा, मजीद अहमद उन जे साहिबज़ादे खे आफ़ियत अता फ़रमा। या अल्लाह वज़ीर वॾेरो अरसे खां बीमार आहे, उनखे आफ़ियत अता फ़रमा। ॿिया बि जेके बीमार आहिनि, डॉक्टर मुजाहिद जी पोटी बीमार आहे कैंसर में, ब्लड कैंसर में मुब्तला आहे। या अल्लाह हुनखे मुकमल शिफ़ा अता फ़रमा। डॉक्टर वरेल जी वालदा अलील आहे, या अल्लाह हुनखे आफ़ियत अता फ़रमा। ॿिया बि जेके बीमार आहिनि, जिन दुआउनि जे लाइ बि चयो आहे, या अल्लाह उन्हनि सभिनी खे शिफ़ाए आजिल कामिल मुस्तमिर अता फ़रमा। या अल्लाह जेके पंहिंजे नियाणियुनि जे रिश्तनि में परेशान आहिनि, बहितर खां बहितर रिश्तनि जो उन्हनि जे लाइ जल्द अज़ जल्द इंतिज़ाम फ़रमा। जिन जे घरनि में नाचाकी ऐं बेइतफ़ाक़ी आहे, उन्हनि में इत्तिफ़ाक़ ऐं महबत पैदा फ़रमा। जेके औलाद जा ख़्वाहिशमंदनि खे नरीना साले औलाद अता फ़रमा। असां सभिनी जूं तमामु जाइज़ हाजतूं पूरियूं फ़रमा, तमामु परेशानी दूर फ़रमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला खैर ख़ल्क़िही मुहम्मदिन व अला आलिही व सहबिही अजमईन। आमीन बिरहमतिक या अरहमर।